असां मौजूद आहियूं हैदराबाद कोर्ट में, जिते कल्ह गुज़िरियल ॾींहुं हिकु वाक़ियो पेश आयो। एसएसपी हैदराबाद जी ऑफिस में ख्वाजा सरान जेका उते एहतजाज रिकॉर्ड कयो, उन खां पोइ अंदरि दाख़िल थिया हुया। जंहिं खां पोइ उन्हनि घोड़ कयो हुयो, शोर शराबो कयो हो। जॾहिं त जेको एफआईआर में बि जेके कलम लागू कया विया आहिनि, तोड़ फोड़ जा, उन खां हंगामा राई जा, उन खां अलावा ॿिया बि केतिरा ई कलम लागू थिया, जंहिं खां पोइ उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं त ऑडियो वायरल थियण खां पोइ जेको मारियो सारियो, जेका वुमेन चाइल्ड प्रोटेक्शन जी जेका इंचार्ज हुई अॻूणी, उनखे बि गिरफ़्तार कयो वियो। ऐं उन खां पोइ जेको उनजी वॉइस जेका हुआ उहे वायरल थियण खां पोइ उनखे आईजी सिंध डीआईजी पारां जेको मुअतिल कयो वियो हो। उन्हनि खे अॼु कोर्ट में पेश कयो आहे। जॾहिं त असां सां उन्हनि जेके 14 ख्वाजा सरा आहिनि ऐं उन जेका 15 मारिया सर, उन्हनि खे अॼु कोर्ट में पेश कयो आहे। जॾहिं त जेके ख्वाजा सरा आहिनि, उन्हनि जो वकील असां सां मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं त इहो मामिलो छा आहे। हाँ, इन मामले सां बुनियादी तौर ते आऊं कानूनी पॉइंट ऑफ व्यू सां ई ॻाल्हायां थो। उन्हनि जो इंसानी हक़नि जे ह्यूमनिटेरियन ग्राउंड ते आऊं वकालतनामा जमा करायां पियो टीम आसमा जहांगीर सिंध जे तरफ़ां। जेके ख्वाजा सिरा आहिनि, तिन में 9 असां जेके ख्वाजा सिरा आहिनि, उन 9 जे तरफ़ां असां वकालतनामा जमा कराया आहिनि। गॾो गॾु 2 शयूं आहिनि। हिकिड़ो सॼो पुलिसिंग सिस्टम जेको आहे, उन जे लाइ सुवालु आहे त मारिया सारियो एतिरी ताक़तवर कीअं थी। जूनियर क्लार्क जो हूंदे उहा सॼे हैदराबाद डिस्ट्रिक्ट खे डील कीअं पई करे सघे, इहो बज़ात ख़ुदि आईजी सिंध खां बि ऐं सॼे हिन सिस्टम खां हिकिड़ो सुवालु आहे। बाक़ी रही ॻाल्हि त ख्वाजा सिरा जेके आहिनि उहे मज़लूम आहे ऐं उन्हनि जो को अहिड़ो रोल कोन्हे को। उन्हनि खे अॼु जहिड़े तरीक़े सां ट्रीट कयो पियो वञे, जहिड़े तरीक़े सां उनखे कोर्ट में पेश कयो पियो वञे, ईअं लॻे पियो त ॼण को दहशतगर्द पकिड़े आया आहिनि या कंहिं कलमदार तंज़ीम जा माण्हू खणी आया आहिनि। जो अहिड़े तरीक़े सां ट्रीट कयो पियो वञे उन्हनि खे, जेका इंसानी हक़नि जी बिल्कुलु लताड़ आहे। गुज़िरियल पूरनि 2 कलाकनि खां हू गर्मी में हिते मौजूदु आहिनि। हिते वेटिंग एरिया में बि उन्हनि खे कोन विहारियो वियो आहे। त इन हुजण खां पोइ ऐं पुलिस कोर्ट जे अंदरि जेके एफआईआर हुई, उन्हनि ॿिया सेक्शन एड करण लाइ ॿी एफआईआर खणी आया आहिनि। त उहे असां बज़ात ख़ुदि इशफाक़ हासकली साहब, मारिया सारियो जो वकील, उन ऐं असां गॾिजी करे उन खां पेपर जेके आहिनि रिमांड जा उहे बि वरिता आहिनि पुलिस वारनि खां। जज साहब जे साम्हूं इहो निज़ाम आहे ऐं इहो सॼो सिस्टम आहे। इन जे करे असां मुकमल तौर ते जेका बि उन्हनि जी कानूनी मदद थी सघी, टीम आसमा जहांगीर सिंध उन्हनि जी मदद कई। ॾिसो, ख्वाजा सरा त पंहिंजे रोड आया न एहतजाज करणु हर माण्हू जो जमहूरी हक़ आहे। उहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कंहिं पोस्ट ते एतिरनि सालनि खां सुठे नमूने सां कमु करे पियो, उन सां ख्वाजा सरा जेका कम्यूनिटी हुई, उन्हनि खे उन्हनि जा हक़नि जी जेका आहे उन्हनि जी तहफ़ुज़ थिए पियो, त हू इन सिलसिले में एहतजाज करे रहिया। उन एहतजाज खे बहानो बणाए इन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तव्हां जेको ख्वाजा सरान जो वकील हुयो, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो इहो चवणु आहे त जेको मामिलो हुयो सॼो, उहो हिकु एहतजाज हुयो। उन एहतजाज जा जेके हींअर ख्वाजा सरान खे हिते पेश कयो आहे, पर उनखे ट्रीट अहिड़े तरीक़े सां कयो पियो वञे जीअं की हू कंहिं दहशतगर्द तंज़ीम सां तालुक़ु रखंदा हुजनि। जी